बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त पाकिस्तान पाड़ेसरी मुल्क खे अमुन जो मौक़ो ॾेई रहियो आहे। अफ़गान तालिबान जा चिड़ ॾियारींदड़ बयान क़बूल करण जोॻा नाहिनि। सोशल मीडिया ते पंहिंजे ट्वीट में बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो चवणो त पाकिस्तान में को बि दहशतगर्द हमिलो थियो त सख़्त जवाब ॾींदासीं। हुन चयो त पाकिस्तान अमुन खे हिकु मौक़ो ॾियण लाइ ॻाल्हियुनि में हिसो वरितो। ख़्वाजा आसिफ़ चयो त अफ़गान तालिबान खे सबक़ सेखारण लाइ फ़ौजी ताक़त जे मामूली इस्तेमाल जी बि ज़रूरत न पवंदी। तालिबान चाहिनि था त तोरापुरा में संदन फ़रार थियण जा मंज़र ॿीहर ॾिसण लाइ खेनि मिली सघनि। ख़्वाजा आसिफ़ चयो त अफ़गान तालिबान जे फ़रार थियण जी हालत ख़िते जो अवाम ज़रूरु ॾिसणु पसंदि कंदो। हुन चयो त तालिबान अफ़गानिस्तान ऐं संदन अवाम खे ॿीहर तबाही तरफ़ धिकण जी कोशिशि करे रहिया आहिनि। अफ़गानिस्तान हक़ीक़त में पंहिंजनि ई माण्हुनि लाइ हिकु क़ब्रिस्तान आहे। बचाव वारो वज़ीर चयो त जंग जी ख़्वाहिशमंद अफ़गान तालिबान शायदि पाकिस्तान जी ताक़त ऐं अज़म जो ग़लति अंदाज़ो लगायो आहे। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त पाकिस्तान पाड़ेसरी मुल्क खे अमन जो मौक़ो ॾेई रहियो आहे। अफ़गान तालिबान जा चिड़ ॾियारींदड़ बयान क़बूल करण जोॻा नाहिनि। सोशल मीडिया ते पंहिंजे ट्वीट में बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो चवणो त पाकिस्तान में को बि दहशतगर्द हमिलो थियो त सख़्त जवाब ॾींदासीं। हुन चयो त पाकिस्तान अमुन खे हिकु अहम मौक़ो ॾियण लाइ ॻाल्हियुनि में हिसो वरितो। ख़्वाजा आसिफ़ जो चवणो त अफ़गान तालिबान खे सबक़ सेखारण लाइ फ़ौजी ताक़त जी मामूली इस्तेमाल जी बि ज़रूरत न पवंदी। तालिबान चाहिनि त तोरापुरा में संदन फ़रार थियण जा मंज़र ॿीहर ॾिसण लाइ खेनि मिली सघनि था। ख़्वाजा आसिफ़ चयो त अफ़गान तालिबान जे फ़रार थियण जी हालत ख़िते जो अवाम ज़रूरु ॾिसणु पसंदि कंदो।